केतिरनि ई माण्हुनि खे पेर सड़ण जो मसइलो हूंदो आहे, जेकी घणी क़दुरु उनखे थकावट या पेरनि खे निंड अचण जो जवाज़ सम्झी नज़रअंदाज़ करे छॾींदा आहिनि। पर सदाईं ईअं नाहे हूंदो। पेर सड़ण कुझु बीमारियुनि जी अलामत बि हूंदा आहिनि, जन बाबति अॼु असां अव्हां खे ॿुधाईंदासीं। पेर सड़ण शुगर जे मर्ज़ जी आम अलामतुनि मां हिकु आहे। जेकॾहिं तव्हांजा पेर कंहिं बि वक़्तु ऐं घणो सुन्न थी वञनि था या सड़नि था त तव्हांखे हिकु भेरो पंहिंजी शुगर ज़रूर टेस्ट कराइण घुर्जे। करंघीअ जी हॾी या चेल जे सूर में बि हथनि, टंगुनि या पेरनि सां जुड़ियल निज़ाम खे नुक़सान पहुचंदो आहे। उन करे इहो मसइलो करंघीअ जी हॾीअ में नुक़सान जी अलामत बि थी सघे थो। गुर्दनि जा मसइला, जोड़नि जे सूर ऐं हॾनि जी बीमारियुनि, ऑस्टियोपोरोसिस वग़ैरह जे करे बि ऐसाबी निज़ाम खे नुक़सान पहुचंदा आहिनि, जंहिंजे करे पेरनि में साड़ो थींदो आहे। मुनासिब सफ़ाई सुथराई न थियण जे करे बि पेरनि में फंगस ॼमी वेंदो आहे, जंहिंजे नतीजे में पेरनि में सुयूं लॻण, खारस ऐं साड़ो थिए थो। विटामिन B12 जी खोट बि पेरनि में साड़े जो सबबु बणिबी आहे, जेका गऊं जे गोश्त, अंडनि ऐं खीर में हुजे थी। अहिड़ी सूरतहाल में इन्हनि शयुनि जो इस्तेमाल बि काराइतो साबित थिए थो। ब्लड प्रेशर ऐं शुगर जे मर्ज़ में गुर्दनि जे कमकार ते बि असर पवंदो आहे, जंहिंजे नतीजे में जिस्म में हिकु पाणिठ गॾु थींदो आहे, जेको बि पेरनि में साड़े जो सबबु बणिजे थो। गले में थायराइड नाले हिकु ग्लैंड हूंदो आहे, जंहिंजो कमु हार्मोन्स ठाहिण हुजे थो। जेकॾहिं इहो मुनासिब मिक़दार में हार्मोन न ठाहे त इन गले जे थायराइड ग्लैंड में मसइले जे करे बि पेरनि में साड़ो पैदा थींदो आहे। उन करे जेकॾहिं अव्हां जे पेरनि में मामूल खां वधीक साड़ो थिए थो, उन्हनि में बेचैनी ऐं बेक़रारी आहे, पेरनि खे थोरी थोरी देर में ई निंड अची वञे थी ऐं उहे सुन्न थी वञनि था, त इहो मसइलो नज़रअंदाज़ करण बदिरां अव्हां खे डॉक्टर सां ज़रूर राबितो करणु घुर्जे।